धीअ ख्वारी ख़राब आ। अम्मा छाजी ख्वारी नाहे ख्वारी सिर बचाइण जी कोशिश लाइ ख्वारी न समझ वक्त ते तू पाण ही चवंदी त धीअ तो जेको कयो चङो कयो। छा चङो कयो थी नूरी? तू नहीं दो कर दादा न। छो जो असां वटि जवाब हुयो तुझा एहसान आहिन असां मञोसी पर उहे जताइण तू हिते नहीं दो कर। नूरी मुंहिंजी दिल सट खाधी तॾहिं हलियो आयसि। दादा न मूं चयो न त एहसान याद ॼाणण तू नहीं दो कर। मां मिंथ थी कयां मतलबी मोहबतूं मौत जहिड़ियूं हूंदियूं आहिनि ऐं मौत जिंदगीअ जो अंत आ। दादा न हलियो वञ न दुख ॾे ऐं न दुख खणी वञ। दुख त खणी थो वञा मासी जीअं न मच्छीअ खे सूओ टुंबे धागो या डोर विझबी आहे न मुंहिंजी दिल सां उहो बह कयो वियो आहे। मां ख़तरा खणी अची दर्द पिराईंदुसि इहो मुंहिंजे तसव्वुर में बि कोन हो। अॼु तुंहिंजो हितां मण खॼंदो। ख़ामोश। तुंहिंजी मैयत खे मिट्टी बि नसीब न थींदी। निकिरी न सघंदे तुंहिंजा ओसारा उभ कढंदो। मीरल मीरल रब जे सदके छॾीस मूं हिनखे रोके छॾियो आहे ॿीहर हिते नहीं दो। दादा न हलियो वञ हितां ही हथ थी ॿधाए। मासी वञा थो पर पंहिंजे खे ॿधी छॾ किले सां। अॼु छॾाए थो आईंदा हिते अचण जो प्लान जरूर कंदुसि। छॾ मीरल दादर जा कुछ एहसान आहिनि इन जे करे मां मिंथ पई कयमि। किथे मुनाफ़िकी त नथी करे नूरी? न मीरल दादन जे सिलसिले में का बि मुनाफ़िकी न आहे। बाक़ी ॿिए कंहिंजे हवाले सां मुनाफ़िकी आहे। तव्हां ॿई हमसलव आहियो। तो न कॾहिं बख़्शो आ ऐं न एतबार कयो आहे मीरल तॾहिं पंहिंजे जाइप खे उॾही खाइण लॻंदी आहे। मासी मां दादन खे बख़्श न कंदुसि। न करेंसि जेको वणे सो करेंसि। जेकॾहिं असां कुझु चऊं त असां मयारी बसि न। तू अॼु ताईं शहबाज़ खान खे कुझु कयो आहे जो हिन लाइ एॾो पियो उॾामी? मौक़ो मिलंदे शहबाज़ खान हिन दुनिया मां ग़ाइब थी वेंदो। उहो मौक़ो बि कॾहिं ईंदो? मासी जंहिंजी न पुॼी ईंदी आहे उहो डोड़ी भॼी डुकी सुर्की अची पेरनि में पवंदो आहे। ओ रुगो टाइगर दबाइण जी देर आहे। तनु खान धमालानी अॼु तोखां धमाल कढणी आहे धमाल। टांडाणी न फिटाए फ़कीरनि सां परे कर बंदूक त सीने बजाए गाड़ीअ में लॻंदी। किथे बि लॻई मिड़ई थियो तोखे मारणो। फ़कीर खे मारींदे तोखो मरण वारो नाहे। फ़कीर खे रब जी ज़ात मारे सघे थी तूं छा मारींदे? टांडाणी अॼु तोखे टांडा ॾींदो टांडा। हाँ अचानक ही तुंहिंजे गिचीअ में हथ केर थो हुजे? काणो देव न बचंदे मुछुनि ते हथ रख। हा अखियूं बंदि कर त जादू कयां त काणो देव अचे फको करे किरे। बंदि कयमि अखियूं बंदि कयमि। अगेड़म चगेड़म पगेड़म पा काणे देव खे तूं हटाए। बंदूक बंदूक धनु न ॻाल्हाए ॾींस बंदूक न त न बचंदे।
धनु धनु वारो कर धनु बंदूक कर दे खसियो दोने मुखो धनु 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 अगेड़ा मो छगेड़ा मो पगेड़ा मो पा टिंटू टांडाणी जी जान छड़ा दे बंदूक मुझे सीने ते तो रखे वारो कर धनु मत कर फायर थियो ना त फा थी वेंदे पर ये बंदूक ना परे कराई थी ना धमालानी अगेड़ा मो छगेड़ा मो पगेड़ा मो पा बंदूक टिंटू ताऊ हटा अगेड़ा मो छगेड़ा मो पगेड़ा मो पा टिंटू जे मुंह में धूड़ वनी पा भला दे खबर फकीर वेहे जा वने वने तो वने फकीर पवे न खून घाटे में हमरा हेतरो चट्टी वरी लखन जी पेर ड्राए धनु खान धमालानी शायद प्याला करे टिंटू टांडानी हल आओ चाय थी निशा बैठी त किया हल हल घर साहना कभी छड़ी है चाची चाची तो कटू मुम्मा ला मान दिया बांधी ना है की बांधी तो हल तो सही अम्मा जी सखी अम्मा हाँ दिमाग तो खराब ना क्या है या मार तो खेल थे पता थी तो कुत्ते हैं तब पूरा न बना है छने थाना जे थले थे थी दहरा हानी थानो धन किया ने धन की ना है मां चवई थी हट परे साह में कटी छड़ी है ऐ तू मुंजी नोह के रोकी दिया अन्याम जेरी बैठी है जेरी निसाद किया थी रोकी न रही आ तो जी न है हाने हथ लाई दियस ने त धाणो जड़ी डिंगी सजे देह में कान में लंदाई छोटी खणी न डिनी में सी धवारी त घर ताणी रत गाड़ी नी विंदी है धाणो जी धी ते थी थाको जमाए धाणो धन किया नि धन की ना है अम्मा ही छा धापो जमाईंदी इनके ते झेड़े जी बाड़ लगिया हलिया बात कोसो करना ये छा धाको जमाईंदी खुदा जी कुदरत है हाने धाणो जे थल्ले ते थी फुणके आऊं चवई थी सिधी थी हल ना ते जुंटन मां झले हिता खा वटियो घर ताई के लिंदी सही हां तो के सारा जी खबर कान दे सारा जी खबर निकर तो खबर आ सारा जी सुन्यानास थी थैली मच्छी जड़ो बात खणी हलिया थाणो के हिसाइण इज्जत सा हली वने फिटी ना मथा फटाको के मैं हिसी फेंगू थी वेंदी है त केर मेरण वारो बुकोन हुंदई थाणो धन किया नि धन की ना है हली वञता अदे जफर ऐ कासम के वञी चओ मां मरंदे मरी वेंदस पर बीर एडा कोन इंदस मुखे जीरे बीर दोजक में नाहे वञणो आई हल माही चपटियों वजाए वठी विंदी सही गालाई छाती आई तो मथो कचो करे छडींदी साओ भाई सारा होश कर औरत थी पे न त खबर पइजी वञई त मथो कचो कीअं थींदो आ हली वञ ता हीअ वेंदी शराफत सां ई सडंटन वारी त वक्त में पुसियल पोती विझी वनी मालकन खे महारू ॾेखारे ॾिसी छा थी हली वञ ऐं हा ॿुध पंहिंजे कंधारन खे कंध में किली हणी छॾ हर हला करे था मुंहिंजे घर में अचनि मां पंहिंजे बिरादरी जे रईस ऐं माण्हुनि सां ॻाल्हायो आहे हाण जे ईंदा न त उखड़जी वेंदा ॾिसां थी केर थकी खयो खेड़े ॾिस त हिन ॾाइण चओ कीअं थी वठी ने हां हली तो अॼु न हल ॾिस त कीअं थो हाणे तमाशो ते विहारियो वेठा आयो हल हाणे हल ॾिस त कीअं थी वठी वञे अचे जाए बि वठी बि ॾेखार जाए धाणो धड़किया न धड़की न है घरा धाणा जी धी वठी वेंदी अचे जाए त सही मिरल हियो तक
बाबा साईं पहिरियां ठाराई हुई ऐं उहो औताकाबाद में ऐं हाणे मूं शहबाज खान सां निबरण लाइ इहो औताक सेट कराई आहे। ठीकु आहे रईस। मिरल तो बिरादरी जे माण्हुनि खे चयो विराइजी विया आहिनि। विरहाइजी मतलब कुझु तव्हांजी ऐं कुझु शाहबाज़ खान जी तरफ़दारी कनि था ऐं कुझु त चवनि ई इहो था त ॿई रईस पाण में भाइर आहिनि। असांजे विच में छा वञे, असां लाइ ॿई बराबरि आहिनि। ठीक है मिरल, जेके हिमायत कनि था काफ़ी है। मिरल मूंखे हिकु ॻाल्हि सोची आई आहे। कहिड़ी रईस? त माण्हू गॾु कर फसल लुणाए खणजे त जीअं शहबाज खान खे ख़बर पवे त परवेज़ खान जी पीड़ पक्की आहे। रईस हिकु बुनियाद ऐं हिकु अॾ जा काना आहियो, पीड़ पकी कीअं न आहे। बाक़ी फसल खणणु ऐं खणाइणु खून रेज़ी आहे। कीअं? रईस ॿिन्ही तरफ़ें घणा माण्हू मारिजी वेंदा। कोन मारबा, फसल लुणण ऐं खणण में देर कान लॻंदी। छा बि थिए कीअं बि थिए इहो कमु कलाकनि जो न आहे रईस। जागीरूं आहिनि रईस, ज़ोर लाइण ऐं कमु मोकिलाइण लाइ माण्हुनि जो हुजणु लाज़मी आहे। माण्हू त थींदा न। रईस इन विच में शहबाज खान ज़ोर लाइ माण्हू आणींदो त जहिड़ो अवस थींदो ऐं जे जहिड़ो थियो न त रतो छाण थींदी। लवाई थो मिरल? लवाया नथो, अहिड़ो कमु कजे जो इहा नौबत ई न अचे। रईस जे न असां शहबाज खान खे लेटाए वेठूं त मामिलो ई साफ़, न रतो छाण न जहिड़ो ऐं वरी न फसाद। बस धक ई हिकु, को बि तव्हांजे वेझो न ईंदो। बस मालिकी तव्हां पाण। इन लाइ त तोखे चयमि कयो त कुझु न थिए मिरल। मां ताड़ में आयांसि रईस, इहा त मुंहिंजे दिलि वटां ॻाल्हि आहे। जो तव्हां ई रहो। शहबाज खान 7 आसमान जो सैर सफ़र करे। तुंहिंजी दिलि वटां? मां कमदार बणिजी वेंदुसि न रईस, या ॿियो कोई ईंदो? तूं ई हूंदे, छो त हाणे कोहर बि गुम थी वेंदो। गुम। अम्मा, अम्मा सतार खे ज़ख्मी कीअं कयो? ॿुधंदे ई दादन हले वियो, मोटे त ख़बर पए। अम्मा मालूम करी सा न अलाए कीअं ज़ख्मी थोरो आहे अलाए घणो आहे। पुछी सा न अम्मा, मुंहिंजो यहाँ ॿुॾे थो। संभाल धीअ, अलाह ख़ैर कंदो। दादन अचे त पुछांसि थी। मूंखे तकलीफ़ न आहे, आहे चरी आहे। अम्मा जेको झेड़ा ख़त्म कराए अमुन चाहे सो अमुन जो पखी ज़ख्मी थे या त कुरंदो न। अम्मा छो तो अटकाई अनाउन जे पहाड़न सां सतारे? कैसा अटकायो आहे? कंहिं महिल बहराम खान सां, कंहिं महिल उन्हनि जे माण्हुनि सां। कमल मां अमुन थो चाहियां, सॼी बिरादरी त ठहियो, पर सभिनी बिरादरनि खे पाण में हिकु थी सोचण लाइ कोशिश पियो कयां। न कर इहे कोशिशूं। छो न कयां कमल? नुक़सान में वेंदे। असांजे बिरादरनि जे माण्हुनि जे ज़हननि में अनाउनि जा ढेर भरियल आहिनि, पर उन्हनि जे धनारनि वटि बि साॻी सोच आहे। मां पढ़ियल लिखियल डॉक्टर, ज़िंदगियुनि खे बचाइण जो ऊनो रखंदड़, अमुन ऐं ख़ैरियत जी ख़ैरात घुरंदड़ बि संदन वर चढ़ी आंज थो पिरायां, पर मां मायूस न आहियां कमल। नुक़सान पहुचंदी सतारे। पहुचंदो छा कमल, पहुचंदो रहियो आहे। इहो असांजी क़ौम ऐं बिरादरनि जो अलमियो रहियो आहे त उस्ताद, डॉक्टर ऐं पढ़ियल लिखियल माण्हूअ जी का अहमियत न आहे।
ॿियनि क़ौमुनि में ईअं नाहे कमल। उहे पंहिंजे मुल्क ऐं क़ौम खे हिकु अमुन अमान सां गॾु पंहिंजे पढ़ियल लिखियल फर्दनि जो एहतराम बि कनि थियूं। साहब बीजे तूं ये न कर, न पव जंजाल में। कमल, जॾहिं न झेड़ा झटा ऐं बंदूकनि जा कड़काट ॿुधंदो आहियां त अंदर में अधु थी पवंदो आहियां। ईअं सम्झंदो आहियां त ॼण अमुन खे उरड़ी निकिरी पवंदी आहे। अमुन जो पखी ज़ख़्मी थी फतकण लॻंदो आहे त लुछी पवंदो आहियां। पाण खे बि मां अमुन जो पखी समझी तड़पण लॻंदो आहियां। कमल, अञा परेशान वेठी आई? जी अम्मा। चयम अञा परेशान आई? अम्मा, अमुन जो पखी ज़ख़्मी आहे न जी। अलाह बाज कंदो, छॾ, न थी दिलगीर ऐं न रो। अम्मा, मां जॾहिं न दर्द जो दरिया कना तार थी वेंदो आहे त माण्हू वस में न हूंदो आहे। अम्मा, न हूंदो आहे। परेशान आहीं नूरी? अम्मा, सदाई परेशानियूं त पिड़ पयूं आहिनि। खिलण असांजे नसीब में न आहे। खुशी न ख़रीद थी ऐं नई वरी ख़रीद करे सघूं थियूं। रोअण ऐं परेशान थियण असांजी पेशानी ते लिखजी वियो आहे। न थी मायूस? अम्मा, परेशान कीअं न थियां? दिल वीरान थर ऐं खुशी वसण खां सवा गुज़री वेंदड़ ककर न वसे ऐं नई वरी तरसे त माण्हू मायूस थींदो न। अम्मा, लगा थी तव्हां केर आहियो? अमस न कुछ न पुछ, चुपचाप अॻियां थी। दिमाग़ त जाइ ते अथव। तव्हां आयो केर? असीं त चुप, न त चट थी वेंदव। मुंहिंजो तव्हां सां लाश हलंदो, मां तव्हां सां कोन हलंदसि। मारण जो हुकुम हुजे त मारे बि खणी हलूं हा। असांखे जीअरी ऐं सही सलामत पहुचाइणी आहे। इन करे भुला तव्हांजी मारे पाउ खणो, न त खाक थी वेंदव। अमर, न त यगी चीन रह नहीं। वठ पोपरिया के त पहुचाइस मंजिल ते। अम्मा, अम्मा, चोरी पहुंचे। दर खोल मासी, ॾिसां त इहो कड़ो कंधारा। दर खोल मासी। अम्मा, दरवाज़ो खोलिया। मासी, दरवाज़ो खोल मासी। केरु हुया? केरु? खबर न आहे बादल। मूंखे शहबाज़ खान जा माण्हू पिया लॻनि। थी सघे थो वीरल जी अटकल हुजे। मां मालूम कयां थो, जेको बि हूंदो थड़ थी वेंदो। तहां मुड़सी न कंदो, आऊं पंहिंजी मदद पाण नथी करे सघां छा? अंदर जी बाहि मूंखे हाणे वेहण नथी ॾे। तव्हांखे छा आहे? तहीं त वञी या ज़ख़्मी थी था मोटो या त वरी कंहिंजे कमनि कारनि सां ॾाढा मसरूफ़ ऐं ॿधल आहियो। तव्हांखे मुंहिंजी इज़त ऐं ज़िलत जो अहसास न आहे त ॿुधायो त मां छा कयां? पुफी, मां त अॼु निकितो आहियां बादल जी कोशिश सां ज़मानत ते। बाक़ी कासिम पंहिंजे तरफ़ां का बि कसर न आहे छॾी। चाची अम्मा, ॾिस न, ओॾे तुंहिंजो वञण असांजे शान वटो न आहे। माण्हू खिलंदा। छो खिलंदा माण्हू? छो खिलंदा? कमाल थी करी चाची अम्मा, असांजे हूंदे तूं वञी माण्हू छा चवंदा? तव्हां बि ॿूटो ॿारियो न, नथा ॿारियो त बाहि थी वठे। हू मेसड़ी हुते वेठी आहे ऐं सोराब आहे, सो तव्हां खां ॾाढो। पुफी, ॾाढी रब जी ज़ात आहे, बाक़ी को बि कंहिंखां ॾाढो न आहे। तूं इत्मीनान रख, बाक़ी असां पंहिंजो वहिंवार कोन छॾींदासीं। हा,
वंवार वरी छाजो वंवार इहा मूमल मूंखे हिन थल्ले ते घुर्जे बस त घुरायां काज़िम खे चाढ़ियांसि हुन जे कुल्हे ते। हा वंवार जो मतलब भाॼाई खे आणी आहे चाची अम्मा। असां हाणे कंहिं बि क़ीमत ते कोन छॾींदासीं। सोराब साम्हूं थियो न त खेसि ख़बर आहे त कासिम करंट आहे। हारे यो मारे ओ इहे गैरत जगायो न। कासिम ऐं ज़फर वारनि देर कई आहे। बाबा साईं आज ई अॼु थिया आहिनि। घर ते वेंदा न वल संदन घर वञणु ज़रूरी हुयो ईअं न? बाबा साईं हाणे इहा बि ॻाल्हि था कयो। घर वारनि खे त हाल हवाल ॾींदा न, बाक़ी जापो मिलियल अथनि अची वेंदा। जे देर कनि न त वठी अची न। मीरल बिरादरीअ खे वरगलाईंदो थो अथे। फर्क़ थो करे परवेज़ जी। अवल त हिन मीरल जी मुडी घुराए पाण वारे मोती कुत्ते खे ॾियांसि। पासो थो खणे परवेज़ जो। असल त कम परवेज़ खान जा आहिनि बाबा साईं। मीरल अध मुठ भुगड़नि जी ईअं मरोड़ीसि त खल चट। परवेज़ खे त मां हवेलीअ खां बि रोके छॾियो अथमि। पर बाबा साईं परवेज़ खान तव्हांखे औलो कंदो। औलो कंदो न त सवलो पाण बि कोन घुमी सघंदो परवेज़। इन ओता खे ताला हणी वियो। ताला भञी पोइ असां ओताक में आया आहियूं। नौकर गुम ओताक बंद। सो बि शहबाज खान जी अञा छा औलो कंदो बाबा साईं? गोर वण ते चढ़ी वेठल माण्हू उन्ही वण जे डार खे कटी दो त छा थींदो? डार सूधो पाण धू धरती ते। परवेज़ बि ईअं ई सम्झो। कुझु न आहे मुंहिंजे आॾो कुझु बि न। जेको कुझु न हूंदो आहे उहो घणो कुझु करे वेंदो आहे। लापरवाही लोढ़े न विझे बाबा साईं। न आहियां लापरवाह। बाक़ी कासिम ऐं ज़फर खे छो घुरायो अथमि? अॻ में इहो मीरल ओए परवेज़ घुमंदो मौत नगर जूं गिटियूं। अमरान जो हवाले जेके नूरी खे हवेली पहुचाइण लाइ मोकिलियां। हा छा कयो उन्हनि? मिलण त ख़बर पए बाबा साईं। ख़बर पहुचण जी खपे। जवाद खान लंडन हले वियो आहे। हवेली खाली आहे। परवाह न कयो बाबा साईं। इहो पखी हवेली में चुगंदो टियो टियो टियो। हाणे को रोके ऐं बचाए न सघंदुसि। उडरी अची लहंदो। बाक़ी रहियो दाणो वो तव्हांजो कमु आहे ॼण। तूं रुगो रसाईंस। मोती चुगाइण मुंहिंजो कमु आहे गोर। हवेली पहुचण खां पोइ पर हणण जी वार खाई बि न मिलंदसि। सफ़ा असली। अम्मा छा थियो? मूंखे अलाए छो खौफ़ वकोड़े वियो आहे। खौफ़? हा अम्मा, कासिम ऐं ज़फर बाबे खां ज़ोर न थी वञनि ऐं मूंखे कंहिं तरह वठी वञनि। पर अम्मा हाणे मां कंहिं बि सूरत में ओॾां वञणु नथी चाहियां। कहिड़ो मुंहुं खणी वेंदसि? जेकॾहिं ओॾां वेंदसि त चाची सारा पहिरियां खां बि ॿीणा सूर ॾींदी ऐं तातियूं कंदी। कोन थींदा सोराब खां ज़ोर। जे उन खां ज़ोर थी विया न त धाणो खां कोन बची सघंदा। धाणो हुन लाइ धरती तपाए छॾींदी। धाणो धणकी आहे नि धणकी न आहे। अम्मा चवण ऐं करण में फ़र्क़ु आहे। हिते ॻाल्हि त ॿुध भला। तूं वञण थी चाहीं छा? कीअं समझी अम्मा? धाणो ते एतबार नथी करी, कमज़ोर थी समझी। धाणो ते भरोसो कर। धाणो धिंग भने लोहा लिंगे। इहे ज़फर ऐं कासिम छा आहिनि? झिरकियूं ऐं झार। धाणो जी हकल सां लिकण जो हंध न मिलंदो न। धाणो धणकी आहे धणकी न आहे। अम्मा इहो त तूं थी चवीं। मूंखे अलाए छो परेशानी वकोड़े वई आहे। कासिम हर हर काए थो अचे ऐं अदो ज़फर अलॻि। जहिड़े में डॉक्टर सतार ज़ख्मी थी पिया न त बाबे जो अलाए छा हाल थिया। वयो आहे सोराब रेस ॾे। ॾिसूं छा थो चवेसि। न त सिधो कोरट। ये कोरट के छा कंदा? तू फिकर न कर। धाणो धणकी आहे नि धणकी न आहे। अम्मा फिकर त आहे न।
फिक्र न कर बचड़ी मूमल। फ़कीर वरी तूं आयो आ? फ़कीर हर हर ईंदो, हेकर ॿुधाए त फ़कीर वेही जा वञे। चई चई थकजी पई हां त फ़कीर वञे, वञी ॿेहं त मरे, हितां जिंद छॾे। असांजा लफ़्ज़ खुटी विया आहिनि, पर तूं बेनको अचण खां मुड़ी नथो। वञे त वहाए न कुहाड़ी क्यारी वारी त कीहूं कंदो वञी। मां साद, मां सदको, धनु कुर्बान, पर तू ये स्टाइल न हण। तोखे रोकियो अथम न, बाक़ी ही फ़कीर अचण खां असुल न मुड़े। ठाणो ॾे ईंदो रहंदो, चवंदो रहंदो, दिल आहे हथनि में, खरीदार थो ॻोल्हियां, खरीदार थो ॻोल्हियां। माफ़ कर फ़कीर, जिंद छॾ, मथो खपाइण ईंदो आहीं। मूमल तोखे माफ़ आ, न त फ़कीर घणो कुझु चई सघे थो। हा फ़कीर भला वेही जा वञे। वञे त वढ्यास न गिची, टिढरी लॻो, टिढ न गहलींदो वते। थाणो सां तो उचाए, थाणो धड़किया न धड़की न है। तोखे मामलो मथे में नथो अचे? ईंदुसि बि कोन्हे किबला, मथो त हेतिरो मामलो मणने जो। अगन नंढ वॾाई जो लिहाज़ रख, तदारक बजाए ढीली न दे। तदारक न कयो थम। सोराब मञीदो न किबला, हरगिज़ न। छा थियो आज ताईं भगन? हू हर हर ॻोठ में काहे था अचनि? तूं ऐं रईस बिरादरी जे माण्हुनि जे मदद जो चयो हो, साबित न थी। शहबाज खान खे रईस न चयो आहे। मां अकेलो ओचितो न हू हमलो कनि त मां कीअं हो ॾींदुसि? हिते कासिम आयो, मुंद जी ॿुधाईमांसि। शहबाज खान सां ख़बर अथई चिड़ियल आहियां, गौर नथो करे। बाक़ी तुंहिंजी मदद थींदी, तूं वञ, घबराए न। ठीकु आहे रईस। भगन जी किबला। तोखे शहबाज ऐं परवेज़ विच में विथीअ जो फ़ाइदो वठण ऐं खेसि विजंगो फासाइण जो चयो हो में, हुनजो छा थियो? अबल भेरा ॾिनमि, पर वज न मिलियो। वज वठबो, मिलंदो नाहे। उन सां सोराब ख़ुशि थी वेंदो। सोराब कीअं ख़ुशि थींदो? शहबाज कमज़ोर थींदो त ज़फर ऐं कासिम जो ज़ोर टुटंदो। पासो थो खणे ने, तॾहिं खगियूं थो हणे। ओ हिम्मत ऐं एहतियात सां उछल ओलंबी त बाहि भड़के ॿई रख थियनि।